टाइम न थी तो वञी मर न। थधा थी ॻाल्हा उधर ते तू हिन वटि आयो छो आई? उहा ॻाल्हि कर, घणो मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर। रेस नंढे दा निकाह है, यानी कि अॼु न सुबह ही रात माना जुमे दी रात, समझ गयो न। वॾे रेस आखे तो सभिनी को ॿुधा छोड़, पर पहली शुरुआत ते कोन कीती ॿुधुई। हुन यादि करी मता ॻाल्हि विसार छोड़ी। 8 बजे निकाह आई ऐं 11 बजे महफिल ऐं अपना कीमती टाइम सीड़ा राग ते पहुची वञी ओधर ते, ठीक है? हाँ अहिड़ियूं दावतूं कीअं थियूं विसरनि? तव्हां महफ़िल जी तयारी कयो त होॾां मां साल में घुरायां थो, जेकी गोलनि जी गुंजार ते घोट जी आजियां कंदा ऐं पंहिंजे मुबारक हथनि सां अची मेहंदीअ जी रस्म खे रत में रंगी वेंदा, रत में। जे इहो सॼो इंतज़ाम मूं न कयो त मुंहिंजो नालो बि परियल पेरे वाटी न आहे, परियल पेरे वाटी न आहे। बाबा साईं, ये आहे उहो आरमा जंहिंजी तव्हांखे तलाश हुई। वॾो ख़तरनाक आहे बाबा। माण्हू खे त ईअं कोहे जीअं ॻोह खे बागड़ी ऐं गिदड़ खे कुड़ी। बाबा साईं, माण्हू खे ईअं मारिया जीअं कसाई कोहे तुंबे खे, ईअं न? हा हा जी बाबा जी। ओए तव्हांजो त इम्तिहान वठो। बाबा साईं, इम्तिहान वठण को लाज़मी आहे छा? इन करे जो असांजे दुश्मननि जी खोट न आहे। माण्हू असांखे अहिड़ा घुर्जनि जेके पंहिंजे सिर तां लाहे आसरो घुमंदा वतन। हा बाबा साईं, ही बि उन्हनि मंझि आहे जेके पंहिंजे सिर तां आसरो लाहे घुमंदा था। हाणे ॾिसो, हाणे मां हिन मथां फायर कंदुसि ऐं तव्हां चुरंदो बि न। बाबा साईं, गोली हलाइणो लाज़मी आहे छा? तूं त मौत सां खेॾणु चाहींदो। ओए खौफ़ छा जो? बाबा साईं, हिन हथियार जो मुंहुं हिते रखो त ॾाढो सही हूंदो। हे मां तुंहिंजी नौकरी जी कोशिशि कयां, तूं वरी मूंखे माराए? न बाबा न, हिनखे हिते ई रखोसि ऐं हलायोसि गोली, वठोसि इम्तिहान। ईअं न जुड़ियल, ईअं न। तुंहिंजे पोयां बि ॾिसूं त हिन हथियार में केतिरो दम आहे। हिन हथियार जी गोली हिन जो सीनो चीरे तो ताईं पहुचे थी या न? बाबा साईं, मूं चयो न, पोयां बि भागा। ही छा की पाण सां गॾु मूंखे बि माराए छॾी। अरे इहा सलाह त मूंखे तोड़नी, मूंखे कहिड़ी ख़बर हुई त हिते अची मूंखे ही इम्तिहान ॾियणा पवंदा। कमाल ख़ान, ॾिसी छा थो कर, बिस्मिल्लाह। पोइ हर कलमो त कंहिं रब जी राह में रवानो। राम बाबा, राम राम कर बाबा। मां त पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं कूड़ो बि कोन मारियो आहे। सॼा हिन जुड़े जा कम आहिनि। मूंखे थी हल तोखे नौकरी तो वठी ॾियां। असली हथियार बसि बगल में हई बीठो हुजो, 5000 रुपया जा मिलंदई। मां हलियो आहियां साईं, मूंखे कहिड़ी ख़बर हुई त हिते मौत जे मुंहं में वठी ईंदो। मुते राम जो साईं, मुते राम जो भाउ, ते राम जो। तोखे कम बि मिलंदो ऐं पघार बि। अॼु खां पोइ तुंहिंजो इहो कमु आहे त तूं बाबा साईं जा जूता साफ़ कंदे। जूता इहो कमु साईं, इहो कमु त अहिड़ो कया जो हाणे ई थो कया। बराबरि।
मासी जनी कोना लंदी छा अड़ी खया जेसर ॾेखार हुजे चुप करे हलो तॾा हिन न निकिरी अचे हलंदी उते तंदा को गिरहो खाइणो ॾींदी न रईस सां ॻाल्हाइणो ॾींदी न मुबारकी वठणो ॾींदी हलो इहा त असल जी आदत अथसि मां वॾी सियाणी थी वई आहीं ॾिसां त मूंखां अॻु में तूं कीअं थी पहुची माई काॾे सटक पटक कंदियूं कयूं वञो ओहो ॾिसी वतो धूतीअ बीह माई बीह कुंवार सिंगारण जो रईस मुॾे बि न्यापो मोकिलियो पोइ अकेलो खाइण आऊं बि तोखे कीअं थी ॾियां जॾहिं जन्नत जग में मौजूद आहे त पोइ खैरी माल कीअं खाईंदी अड़ी खैरा जेसर ॾेखार हुजे खैरा चङो चोखो चखंदी बि खाईंदी बि सभी जनीअ जग जे अॻियां त पोइ हली ॾिसूं था त जन्नत जे हूंदे खैरा कीअं थी माल खाए अमां जे करे तव्हां ॿई हिते विढ़ंदियूं रहंदियूं त विचा को चङो छोको ॿियो खाई वेंदो ऐं असां तारियूं वॼाए सखणी मोटंदियूंसीं ओड़ी खैरा जेसर ॾेखार हुजे जे तूं हिन ॾाणी जे दरजे न करे हा बरड़ाट त हिनखे कीअं ख़बर पई हा हिन महिल ताईं असां उते चङो चोखो खाईंदियूं बि हुजऊं हा जन्नत जग में मौजूद आहे ऐं खैरी वञी अकेले सिर माल खाईंदी आऊं बि ॾिस कीअं थी खाए खैरा जेसर ॾेखार हुजे जे तूं ईअं असांजी बि रस्ते रोक करे बिहारियूं बीठी हूंदी त पोइ हुते त कोन पहुची सघंदासीं जेको कुझु हूंदो खाई पी ॿिया हलिया वेंदा असां उहे ई सखणे हथे हाणे अचु त हलो छॾ सोच खे अम्मा हाणे छॾो विण खे ऐं हलो त हलूं अॻे ई देरि थी वई आहे अचु हलो अचु ठिकाणो बि ही अथनि ऐं हिते आहिनि बि कोन जीअं जो न मिला त वरी अहिड़ो मौक़ो न मिलंदो हाल करे न पंहिंजो पाण खे पहुची वई न हा खानो पहुची ॾिस तव्हां हिते नज़र कोन पिया अचो मूं सॼो छा पूरी तरह छापा वधी विया आहिनि इन करे का जाइ मटाई अथनि केतिरनि जे ख़ौफ़ खां शींहुं पंहिंजी कोफा छॾे नाहे वियो तोखे ख़बर पड़ियल कम पक्को करे आयो या न वती थो आसिरनि में खानो कचा कम पढ़ियल करे कया ई न आहे पोइ ॿुधाए त असांजो शिकार कॾहिं किथे ऐं कहिड़ी जाइ ते मिलंदो हिन खां पहिरियों मां हिकु ॻाल्हि वाज़े करणु थो चाहियां ॻाल्हि करे पंहिंजा इहे शक शुबा ख़तमु कर खानो कमु तव्हांखे पको मिलंदो बग़ैर रंडक ऐं नुक़सान जे तव्हां उन्हनि जे मथां वञी बीहंदव पोइ उन्हनि खे तव्हां मारियो था या छॾियो था तव्हांखे पैसा मिलनि या न मिलनि पर मूंखे पंहिंजो हिसो मिलणु घुरिजे वाइदे ख़िलाफ़ी कॾहिं बि न थींदी तोखे तुंहिंजे हिसे जा पैसा मिलंदा ठीकु आहे खानो अॼु राति महफ़िल आहे हाकिम खान जी शादी ठीकु तव्हां राति जो 10 बजे ॻोठ में दाख़िल थींदो का बि रंड रोक न हूंदी ऐं तव्हां सिधो दिलावर खान जे मथां अची बीहंदो ठीकु आहे मां हलां ने हलो वञो अहिड़े है दिलावर खान नेठ तुंहिंजो वक़्तु थी मुबारक मुबारक हुजे बाबा साईं रसोला मुबारक हुजे बाबा बाबा दवा करो ना लगाते कौ चढ़ गई नंढा बाबा मुबारक खां वॾा बाबा मुबारक खां वो धरते मुबारक खां खैर मुबारक
बाबा मुबारक हो जनवा खैर मुबारक मुमताज साहब बाबा साईं मुबारक हो जनवा कहाँ जो बच्चों तो साईं साईं बाबा मुबारक वे बाबा वे बाबा ना तो महफिल मत चंदी चक्कर अच्छा वे बाबा वे अदा साईं महफिल के भली तहां मचाए छॾियो त मां कमरे में वञा वॾो पियो छोकिरो आई हाकिम ख़ान वॾो पियो छोकिरो आई बस वॾा अहिड़े मौक़े ते केरु सब्र न करे सघंदो पोइ हाकिम ख़ान कीअं सब्र कंदो मौलू बाबा तूं बि हली का महफ़िल मचाए त असां दिल जे साज़न खे हली विंदरायूं उथ बाबा उथ वॾा बाबा ये सब तो महफ़िल मच गई उधर ते हुन दुआ करो का असांजी का शादी थी वे उधर ते मूं तोखे बेपनाह चाहियो पर तो मुझी मोहब्बत की बहुत बहुत करे छॾियो पर पोइ मां तोखे हसन कयो हसन चलाए चश्मन जो हो चालो नेक बद खा गया ऊन रालो चलाए चश्मन जो हो चालो नेक बद खा गया ऊन रालो मुझो जिद हुयो जिद जेकर तुंहिंजो रूह मुझो नथो थी सके तो तुंहिंजे जिस्म खे मां कबूल करण खां इनकार थो कयां हू बि हाकिम ख़ान तार ज़िंदगी परायो पर लाइ चकी तोखे कीअं कबूल कंदो
खानू हाणे तो यार अगते भी वधा है हाणे तो महफिल भी पूरी थी चुकी होंदी अकबर थोड़ी रश घट थियण दी जगदे घणी रश में हमलो कयोसी न तो अलाए केतिरा बेगुनाह माण्हू मारिजी हूंदा बेगुनाह आयो यार नजर हर जाए सबन सा प्यार को कजे सबन सा प्यार को कजे खान सहर खाधा रानी को सहर तुस रानी मर गई हर में बेहोश हाकिम खान तो बार बार वायदों करे वायदे खिलाफ